छाते नहीं मुझो नालो अनवर मला मां समाजी माण्हू भूसड़ीअ में नई कॉलोनी में जानू जे ॻोठ में मंशा थी हले नई कॉलोनी खाशी अॾा था हलनि हीरो थी हले चर्च थो हले मैनपुरी थी हले जेका जानू जो ॻोठ नई कॉलोनी भूसड़ी विच में सरियाम मंशा जुआ हीरोन खाशी अॾा सरियाम हलनि था एसपी हैदराबाद के IG के DIG के चवां थो तालपुर के चवां थो IG सिंध के चवां थो मंशात हीरोन चर्च शराब हले थी नई कॉलोनी जानू जो ॻोठ आकड़ो जुआ ठरो सोपारी मैनपुरी गुटको सरियाम आइस थी हले हीरो थो हले चर्च थो हले। कामरेड तो घणो टाइम थियो तू एहतजाज कंदो पियो अची? एहतजाज मूंखे 32 साल खनि थी विया आहिनि पूरे सिंध में कयां थो एहतजाज। नओं नस्ल तबाह थो थिए नओं नस्ल तबाह थो थिए शीशा